नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त दरिया खान मरी वेझो ॻोठ कहकाट ते हथियारबंदनि जो हमलो। जदीद हथियारनि सां फायरिंग, पुलिस ॻोठ खे कड़ो चाढ़े छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर कादिर बख्श लाशारी मूजिबि SHO दरिया खान मरी जी अॻवाणी में नौशरो फ़िरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ खे कड़ो चाढ़े घर घर तलाशी वरिती। SHO जो चवणु आहे त हिकु महीनो अॻु कराची में पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारी साजन लाशारी जे पलांद में हथियारबंदनि ॻोठ ते हमिलो करे ॻोठाणनि खे मारण जी कोशिश कई, पर पुलिस वक़्त सिर पहुची ॻोठाणनि जी हयाती बचाई। पुलिस मूजिबि 14 ॼणनि ते केस दाख़िल करे 3 जवाबदार गिरफ़्तार कया अथऊं। ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन हलंदड़ आहे। होरां ॻोठाणनि जो चवणु आहे त संदनि हयातियूं ख़तरे में आहिनि। पुलिस पिकेट क़ाइमु करे वॾी नफ़री मुक़ररु कई वञे। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त दरिया खान मरी वेझो ॻोठ कहकाट ते हथियारबंदनि जो हमलो। जदीद हथियारनि सां फायरिंग, पुलिस ॻोठ खे कड़ो चाढ़े छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर कादिर बख्श लाशारी मूजिबि SHO दरिया खान मरी जी अॻवाणी में नौशरो फ़िरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ खे कड़ो चाढ़े घर घर तलाशी वरिती। SHO जो चवणु आहे त हिकु महीनो अॻु कराची में पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारी साजन लाशारी जे पलांद में हथियारबंदनि ॻोठ ते हमिलो करे ॻोठाणनि खे मारण जी कोशिश कई, पर पुलिस वक़्त सिर पहुची ॻोठाणनि जी हयाती बचाई। पुलिस मूजिबि 14 ॼणनि ते केस दाख़िल करे 3 जवाबदार गिरफ़्तार कया अथऊं। ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन हलंदड़ आहे। होरां ॻोठाणनि जो चवणु आहे त संदनि हयातियूं ख़तरे में आहिनि। पुलिस पिकेट क़ाइमु करे वॾी नफ़री मुक़ररु कई वञे। नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।